सूमर दिल त चवे थी त माण्हू बरमू करे हलियो वञे। अचर छो भला भाॼा एतिरो तवाई करे छॾियो अथई छा? तवाई बात त मां शुरू कई आहियां ऐं सूमर केरु केतिरो कंदो। हाणे त दिल चवे थी त सन्यासी फ़क़ीर थी निकिरी वञा। यार आचर जॾहिं तोखे फ़क़ीर थियणो त पोइ शादी छो कई? हा यार हाणे सोचां थो त शादी न करणु घुरिजे हा मूंखे। शुक्र कर आचर शुक्र कर तोखे मामे संग ॾिनो, न त सॼी ज़िंदगी कुंवारो वेठो हुजी हा। कुंवारे वारी ज़िंदगी आज़ाद हूंदी आहे, शादी खां पोइ नेर था लॻियो वञनि ऐं ज़िमेदारियूं वधी थियूं वञनि। माई जी हिकिड़ी फरमाइश पूरी कर त मथां वरी ॿी फरमाइश थी करे ऐं इन हालत में मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वेंदी फरमाइशूं पूरियूं कंदे कंदे। पहिरियां ठोयो ऐं हाणे घर घाट वारो बि थियो आहीं। सुभाणे ॿारनि बचनि जो पीउ बि सॾिबे। सूमर जॾहिं ॿार पैदा थींदा न अञा वधीक ज़िमेदारियूं वधंदियूं। ज़ाहिर आहे शादी कई अथी फर्ज़ त निभाइणा पवंदा ई न। जुमा शादीअ खां पहिरियां इंसान जी ज़िंदगी पंहिंजी हूंदी आहे। तूं पंहिंजी मर्ज़ी सां त गुज़ारे सघीं थो, पर ॻाल्हि ॿुध, शादी करण खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी इहा ज़िंदगी न रहंदी, पोइ कंहिं ॿिए जी थी वेंदी ऐं तोखे उन जी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। छा तोखे इहो सभु कुझु अजीब नथो लॻे? आचर हींअर इहे ॻाल्हियूं थो करीं, पर कुझु ॾींहंनि खां पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त ज़िंदगी सोबती आहे या उबती। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।